अॼु बि उहे पुराणियूं इमारतूं उन दौर जे माण्हुनि जी रहणी कहिणीअ खे भलीअ भत ज़ाहिर इमारत बाबति ॻाल्हाईंदे तहलके मीर प्रकाश जो मुख़्तियारकार किश्वरलाल ॿुधाए थो त वाक़ई हीअ इमारत मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर जी सुकूनतगाह हुई, पर इमारत जुड़ण जे सन बाबति हू पिणु मुंझल ॻाल्हि करे थो। बुनियादी तौर ते पहिरीं मीर शेर मोहम्मद जी सुकूनतगाह हुई, जंहिंजो ॿाहिरि जेको आहे असां वटि उते पथर बि लॻियल आहे, जंहिंमें मीर साहिब जी डेट ऑफ बर्थ ऐं डेट ऑफ डेथ बि लिखियल आहे। हुनमें 1810 खां 1878 हुनमें लिखियल आहे त हीअ मीर शेर मोहम्मद जी सुकूनतगाह हुई। असां जॾहिं बोर्ड ते नज़र करूं था त शुरू खां ई पोइ बाद में इहा मुख़्तियारकार ऑफिस रही आहे। अच्छा, हिन में थोरो कन्फ्यूजन आहे। मथे जेका हिन जी डेट लिखियल आहे उहो साल आहे 1894 ऐं जेको हेठि लिखियल आहे मीर साहिब जो त 1810 डेट ऑफ बर्थ ऐं 1878 जेको आहे डेट ऑफ डेथ आहे, ऐं बिल्डिंग जे मथां लिखियल आहे 1894। हाणे ही हिते भी का दरबार हूंदी हुआ अंग्रेज़ जे दौर में थी या शायद मीर साहब जे दौर में हुई? मीर साहब जे दौर में हुई, दरबार हुई, बिल्कुलु मीर साहब जे दौर में हुई। सुकूनतगाह माना इन जो पंहिंजो घर कोन हो या वरी? न, इहो त असांजो ईअं ॿुधल आहे, त पढ़ियल कोन्हे पर ॿुधल आहे त इहो मीर साहब शिकार ते वेंदो, बाद में अची हिते आराम कंदो। जी हा, दरबार बि हलाईंदो। इमारत जे जुड़ण वारी तारीख़ बाबति कुझु दस्तावेज़ ॿुधाइनि था त हीअ इमारत वाक़ई मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर जोड़ाई हुई, पर सिंध ते अंग्रेज़नि जे कब्ज़े बैदि हीअ इमारत अंग्रेज़ ऑफिसरनि जे कब्ज़े हेठि आई, जेके हिते वेही सरकारी कारवार हलाईंदा हुआ। इमारत मथां जुड़ण जे ॿिनि मुख़्तलिफ़ तारीख़ुनि बाबति ॿुधायो वञे थो त अंग्रेज़ दौर में हिन इमारत जी मरमत थींदी रही ऐं इमारत मथां जेका तारीख़ लिखी वई आहे उहा इमारत जे पहिरियों दफ़ो जुड़ण जी न, पर मरमत वारनि सालनि जी आहे। ऊचनि ऐं इंतिहाई कुशादनि कमरनि वारे हिन इमारत जे कुझु दरवाज़नि ते अञा बि पुराणे दौर जा रंगीन शीशा लॻल आहिनि, जेके उन वक़्त जे दरवाज़ा साज़ीअ वारे जदीद फ़न जी यादि ॾियारीनि था। साॻी रीत हिन इमारत जे विरांडे में लॻल दरवाज़ा बि रेशेदार काठ जे नंढनि पटियुनि सां ख़ूबसूरत अंदाज़ में जुड़ियल आहिनि। हिन इमारत अंदरि ॿ अहिड़ा पंखा लॻल आहिनि जेके पंहिंजे ॾेख मां ई नवादरात लॻनि था। यकीनन हिन हेॾी वॾी इमारत में रुॻो अहिड़ा ॿ पंखा न हूंदा, पर केतिरा ई पंखा हूंदा जिन मां हाणे रुॻो ॿ ई बचियल आहिनि ऐं बाक़ी बचियल यकीनन पुराणा करार ॾेई विकिरो कया विया हूंदा या वरी कंहिं ॿिए पासे रखिया विया हूंदा।
मीर शेर मोहम्मद खान टालपुर जे हिन सुकूनतगाह जे विरांडे जे दरवाज़े वारी चाउंठ बि नंढे खंड में क़दीम दौर खां मरोज चाउंठनि जहिड़ी आहे, जंहिंखे अंग्रेज़ीअ में इंडियन आर्च चयो वेंदो आहे। पर ॿाहिरें ॾेख मां लॻी रहियो आहे त अंग्रेज़ दौर में थियल मरमत दौरान हिन इमारत जे ॾेख में के तब्दीलियूं आंदी वियूं आहिनि। मीरपुर ख़ासि में मीर ठारो खान हूंदो, मीर शेर मोहम्मद खान जो वाल साहब, हिननि जो हिकिड़ी वल वारी जंग बि मशहूरु रही, मीर जेको अलायार खान ऐं मीर ठारे खान वारनि में जे विच में लॻी। मामूली ॻाल्हि वल जेका फसल में थींदी आहे की हारी पटी उन तां या काफ़ी खूनरेज थी, उन जूं क़बरूं अञा ताईं चिटोड़ी क़ब्रस्तान में आहिनि। पोइ हिन जी हीअ अलॻि थी विया जा ऐं हिन हिते जी सुकूनत अख़्तियार कई मीर ठारे खान, ऐं इहा 1843 जी ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे हीअ त चवनि था त हीअ मीर शेर मोहम्मद जी सुकूनतगाह आहे। हा, मीर शेर मोहम्मद इन करे था चवनि त इक़्तिदार जेको मीर ठारे खान वरी जल्दी पंहिंजे पुट खे ॾिनो, सो इन जो वाक़ई पोइ नालो उन जे करे छो जो अंग्रेज़नि हुनखे हुन सां राब्तो सॼो हुनजो मीर शेर मोहम्मद जो हो, ठारे खान वारो हुन राजूनी तड़ ख़ानदान जो हो, इन करे इहो क़दीम आहे। या पोइ मुख़्तार करार फीस पोइ थी, पर हिते जॾहिं वरी लॻी जंग अंग्रेज़नि ऐं मीरनि जी, त उन में बाक़ाइदे होशू जॾहिं हितां लश्कर वठी वियो हो त मीर साहिब जो घर हूंदो ऐं हितां खां शिफ्ट थी पोइ पाण वरी जेको विया मीर शेरवन जो ॻोठु, जेको मीर शेरवन जो ॻोठु इहो कोन्हे, इहो हूंदो अतुर खान मरी जो ॻोठु, जेको पोइ वरी अतुर खान मरी वारनि जेको हिन सां रिश्तेदारियूं कयूं मीरनि सां, पोइ इन करे पोइ मीरनि जी अक्सरियत थी वई, पोइ मीर शेरवन जो ॻोठु, मीरनि जो ॻोठु सॼे थो, शेरवन जे नाले कोन्हे, मीरनि जो ॻोठु इहो लिखियो वियो मीर शेरवन जो ॻोठु, पर अतुर खान मरी जो ॻोठु आहे। मीर शेर मोहम्मद खान टालपुर जे हिन सुकूनतगाह भरिसां लॻल बोर्ड ते जेतोणीकि लिखियलु आहे त हीअ इमारत किले जे विच में हुई, पर किले जा किथे बि आसार नज़र नथा अचनि। हिन इमारत जे भरिसां हिकु ॿी क़दीम इमारत पिणु आहे, जेका पिणु अंग्रेज़ दौर में जोड़ी वई। हिन इमारत में अॼुकल्ह DC मीरपुर ख़ासि जी ऑफिस क़ाइमु थियल आहे, जेका केतिरनि ई कमरनि ते ॿधल आहे। हीअ इमारत एंग्लो इंडियन तिर्ज़ तइमीर जो हिकु बहितरीनु नमूनो आहे। हिन इमारत जा दरवाज़ा ऐं ॿिनि दरवाज़नि जे विच में गोलाई उन जो हिकु मिसाल आहे। सिंध में अंग्रेज़ दौर में अहिड़ियूं केतिरियूं इमारतूं जोड़ी वियूं हुयूं, जिन में जोड़ियल हिन क़िस्म जे गोलाइनि अंदरि नंढा नंढा मुजसमा या वरी चिटसाली करे तस्वीरूं जोड़ी वियूं हुयूं, जेके हिन वक़्तु बि सिविल अस्पताल हैदराबाद जी पुराणी इमारत ते मौजूदु आहिनि। पर मीरपुर ख़ासि जे हिन इमारत जे दरवाज़नि वारनि गोलाइनि में अहिड़ो को बि मुजसमो, तस्वीर या काशीअ जी का चिटसाली नज़र नथी अचे। गुज़िरियल 3 सालनि खां हिन इमारत जी नए सिर तइमीर जो कमु शुरू कयो आहे, पर जहिड़ी रीति हीअ पुराणी इमारत पंहिंजे फ़न तइमीर सबबु ख़ूबसूरत नज़र अची रही हुई, नऊं तइमीरी कमु ईअं नज़र न पियो अचे। हिन इमारत जे विरांडे जी चाउंठ ऐं ॿाहिरें ॾेख में केतिरियूं ई तब्दीलियूं कयूं वियूं आहिनि। भित खे असुलोके रूप में रखण बदिरां सिरनि वारा टाइल लॻाए उन जो ॾेख ई तब्दील कयो वियो आहे। हिन इमारत जे हिकु हिसे जे तइमीराती कम बैदि उन जी डिज़ाइन में तब्दीली आणण खां पोइ हाणे वरी हिकु ॿिए वॾे हिसे खे टोड़े उन जी साॻी रीति मरमत कई पई वञे, जेको अमल पिणु शायदि हिन इमारत सां हथ खांउसि बराबरि हूंदो। 1912 में जुड़ियल हिन इमारत जे विचें ऐं मुख्य दरवाज़े जे मथां हिकु वॾो घिंड लॻल आहे, पर मीरपुर ख़ासि जे ॿियनि इमारतुनि जियां अहिड़ा के बि दस्तावेज़ नथा मिलनि जंहिंमां साबिती मिली सघे त इहो घिंड कहिड़नि मक़सदनि लाइ लॻायो वियो। हिन इमारत जा केतिरा ई अहिड़ा कमरा आहिनि जिन मां लॻे थो त उते अदालती कारवार पिणु हलायो वेंदो। हिन इमारत जूं भितियूं अॼु बि इंतिहाई मज़बूत आहिनि। छित जे मथे हिसे में उन्हनि दीवारुनि में खॿड़ ऐं ॿिया वण फुटी चुका आहिनि, जेके हिन दीवार खे कमज़ोर करे रहिया आहिनि। हिन इमारत जे भरिसां 1912 में जोड़ियल दरबार हाल आहे, जंहिंजी तिर्ज़ तइमीर पिणु मीर शेर मोहम्मद खान टालपुर जे सुकूनतगाह जहिड़ी आहे। हिन में हिते किलो बि हो चवनि था। हा, इन आसार अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहे। हींअर जिते DCO हिकिड़ो डिप्टी कमिश्नर ऑफिस साम्हूं तव्हां ॾिसंदो त अञा ताईं हुते हिकिड़ो घिंड लॻो पियो आहे, हुन ते सुबुह जॻाईंदा हुआ, हेॾां होॾां कंदा, हिते सिक्योरिटी वेहंदी हुई ऐं उन जो निशान अञा ताईं आहे। अच्छा, DC ऑफिस जी हिन जी छा तारीख़ आहे? जेका इमारत आहे DC जेका इमारत आहे इहा हींअर ॿीहर वरी ठही आहे।
हिन खां अॻे जेका जॾहिं जॾहिं अंग्रेज़नि जी राजधानी हुई तरवट साहिबु हूंदो हो, जेको नंगर पार करम जो क़िलो आहे, ऐं हिते बि तरवट साहिब जो, उते बोर्ड ते सभिनि जो हिकिड़ो डिटेल लिखियलु आहे त इहो हिन जो हिकिड़ो अलॻि सुकून, इहो इन नमूने सां दरबार हाल वांगुरु हिकिड़ी हूंदी हुई जिते अची वेहंदा हुआ, ऐं उन खां पोइ हिते का रहाइश हुनजी कुझु कोन हूंदी। इहो जेको घिंड आहे इहो छाजो? इहो घड़ियाल हिन जो जॻह बाक़ाइदे सिपाह जेका ड्यूटियूं चई थींदियूं हुयूं सिक्योरिटी वारनि जूं, उन्हनि जे लाइ हूंदो हुओ इहो बाक़ाइदे अञा ताईं हुन आहे। तोहफ़ूं जूं रखियूं पियूं, हा तोहफ़ूं निशानी तौरु हिकिड़े क़िस्म जूं उहे हुयूं जीअं उमरकोट किले में आहिनि, जे मथे रखियलु आहिनि तीअं हिते हूंदियूं हुयूं। हींअर नज़र कोन थियूं अचनि, पर हाली इहे सभु पुराणियूं हिकिड़ियूं यादूं आहिनि जेके हुन जी तस्वीरूं मौजूदु आहिनि। मीरपुखा जे शाही बाज़ार जे मोड़ में हिकु क़दीम इमारत आहे जेका सिखनि जो पुराणो गुरुद्वारो आहे। हिन इमारत बाबति चयो वञे थो त उहा तॾहिं वीरान थी जॾहिं पाकिस्तान ठहण बैदि थियल मज़हबी वॻोड़नि बैदि हिंदू ऐं सिख हितां लॾ पलाण करे भारत हलिया विया। हीअ इमारत बैदि में औकाफ़ खाते जे हवाले थी। हीअ इमारत पिणु पंहिंजे तिर्ज़े तइमीर सबबि हिकु ख़ूबसूरत ॾेक ॾिए थी, जंहिंखे ख़बर नाहे त कहिड़नि सबबनि जे करे औकाफ़ खाते जे कुझु अमलदारनि तारीख़ी विरसो करार ॾियारण बदिरां उनखे हिकु ऑक्शन ज़रिए विकिरो कयो, जंहिं ते हिन वक़्तु बि हाई कोर्ट में केस हलंदड़ आहे। गुरुद्वारे जो इलाइक़ो आहे हींअर हुते लालचंदा मार्केट चए थी, इहा सेठ लालचंद जेको लोहाणो हो उन खाणे रोड ते ॿधी अञा ताईं बि शायदि का अवेक्यू में आहे, उहो पोइ वियो हलियो हिते ई वफ़ात कयईं, पोइ या इंडिया वञी वफ़ात कयईं, किरायो वठंदो हो हिते सॼो कंदो हो। त इहा जॻह जॻह मैदान हूंदो, हिकिड़ो ॿ दुकान हूंदा हुआ, सिख जेके आहिनि सो पंहिंजे जानवर खे जेॾी महिल ज़बह कंदा हुआ तलवार सां उनखे झटके सां, पोइ इन करे हिनखे चयूं। उन खां पोइ वरी गुरुद्वारे जो थियो त बाबा हिंदुनि खे महदूद कयो वञे त उहो पंहिंजो जेका बि ज़बह खानो हुजे उन हुते महदूद हुजे ऐं ॿाहिरि न हुजे, पोइ उनखे वरी गुरुद्वारे नालो ॾिनो। असुल में इहो सिखनि जो आहे, इहो झाटको कंदा हुआ ऐं हिते इबादत बि थींदी। हा बिल्कुलु इबादत थींदी हुई, ऐं इहा पुराणी ॻाल्हि आहे त जॾहिं काहू हिते काहू जो बाज़ार जेका अञा ताईं मशहूरु आहे, उतां निकिरी हिते रिवाचंद गार्डन वेंदो, हिते ॿनी हुरला हूंदा हुआसीं ऐं हिते बाक़ाइदे नारेलनि जा वण हूंदा हुआ, उन्हनि ॾींहंनि ताईं बाक़ाइदे इहा तारीख़ अचे थी त इहो अञा एॾो क़दीम पुराणो आहे त हिते सिखनि जी हिकिड़ा दुकान घर हूंदा हुआ ऐं हूंदा, इहो मैदान हूंदो, हिते झटके सां जेको सिख पंहिंजे जानवर कोई ऐं गोश्त। सिंध ते कब्ज़े खां पोइ अंग्रेज़ हुकुमराननि आपाशी निज़ाम खे बहितर बणायो ऐं उन निज़ाम खे हलाइण लाइ आफ़ीसूं ऐं आफ़ीसरनि जा बंगला तोड़े रेस्ट हाउस ठाहिराया, जिन मां केतिराई रहम जोगी हालत में त केतिराई बहितर हालत में अॼु बि हंधे मागे पकड़ियल आहिनि। प्रेस क्लब जे साम्हूं हिकिड़ी जेका बिल्डिंग आहे इन जी छा भला तारीख़? हीअ जेका प्रेस क्लब जे साम्हूं आहे, हीअ मुख़्तलिफ़ खातनि हिन खे इस्तेमालु कयो आहे। हिन में एक्साइज़ वारा हूंदा हुआ, हिन खां अॻे हिकु ॿियो डिपार्टमेंट हो, फूड हो, हुन खां पोइ वरी फूड डिपार्टमेंट, हींअर एक्साइज़ वरी आई आहे, हिते एक्साइज़ भाई शायदि फूड पासे में किथे वेठा आहिनि। त इहो विच में जॾहिं पाकिस्तान ठहियो त जेके जॻहियूं के वयूं के छॾियूं वयूं उन्हनि खे ॾिनियूं, पर हिकिड़ियूं त अवेक्यू प्रापर्टियूं, ॿियूं नान अवेक्यू प्रापर्टियूं, अवेक्यू केसि ताईं दाख़िल थियूं की नान अवेक्यू वरी केसि ताईं दाख़िला थियूं सिटी सर्वे में, उहे हिते रहिजी वियूं, पोइ उहे माण्हुनि खे ॾिनियूं वयूं किस्तुनि ते, किन खे किराए ते, जंहिंजा नंढा नंढा मिसाल इलाही आहिनि। त असांजो जेको आहे 700 ई ऑफिस हूंदी हुई लालचंद आबाद में, या 700 ई ऑफिस हुई, वॾी बिल्डिंग हुई, कॾहिं इस्तेमालु थींदी हुई। हींअर हुते घर दुकाननि कंहिंखे ॾिनी वई, छा थियो हिते त बाक़ाइदे चऊं त क़ाइदे सां मोहम्मद अली जनाब अची हिते हिकु राति रहियो हो 1943 में, ऐं हिते तकीर कयईं। मोहम्मद अली जनाब जेको हुयो हींअर हिलाल मार्केट चए थो, इहो टिकुंडो पार्क हूंदो, हिते तकीर कयईं बाक़ाइदे। ऐं जनाब ग़ुलाम अहमद वसाण साहिब जो वाल साहिब जेको सिविल अस्पताल आहे या उनजी उताक हूंदी, ऐं इहो सॼी सिविल अस्पताल जी जेका ऑफिस आहे इलाइक़ो आहे, खानवा ग़ुलाम वसाण जे वाल साहिब इहो क़ाइद साहिबु आयो, उन जी चांहि पीतईं त उन ख़ुशीअ में सॼो जेको आहे सो ख़ैरात करे हिकिड़ो जचा बचा इस्पताल खे ॾिनई, जो आस्ते आस्ते हिते हिकिड़ो अब्दुल लतीफ़ गांधी वकील साहिबु रहंदो कुंड में, ऐं उन खां पोइ सॼी जचा बचा इस्पताल हूंदी जेका हाणे हींअर सिविल अस्पताल आहे, या उन जी गिफ्ट कयल आहे। ऐं क़ाइद मोहम्मद जनाह साहिब उन जी चांहि पीती त उहो ख़ुशि थियो, ऐं उन वक़्त जी ॻाल्हि आहे। पोइ क़ाइद मोहम्मद जनाह इन गार्डन जेको आहे हिलाल मार्केट सॼे थी, हिते टिकोंडो पार्क हूंदो, इहा हिते तकीर कई अथनि, ख़िताब करे उन खां पोइ वरी लालचंद बाग हिन हुते राश अख़्तियार कई। असां बोर्ड हणायोसीं क़ाइद आज़म यादगार मेमोरियल कम्यूनिटी ज़ियाल, हिते जेको अलर ख़ासी हो ॾिसो इन ॾींहंनि में, पोइ उन खां पोइ बोर्ड जी बि नज़र बोर्ड बि कोन्हे, न का उहा जॻह उन ते हाणे दुकान खे दर्जी खे घर थी विया आहिनि अॼा, ऐं अहिड़े क़िस्म काफ़ी जॻहियूं आहिनि।
तारीख़ हिकिड़ी शइ तव्हांखे निशानदेही कयां त तव्हां भान सिंह आबाद हिते पंहिंजा इलाइक़ा आहिनि सिख पंहिंजा क़ाइम खानी ॿ भाइर क़ाइम सिंह ऐं भान सिंह उन जूं क़बरूं हींअर बि जेको पुराणी कप ते हितां तव्हां निकिरंदो शहर खां ॿाहिरि मीरगोठ जे परी पासे उते मौजूदु आहिनि त हिते उन वॾो बंगलो हींअर तारीख़ी ॾिसणु जहिड़ो उन जी फ़न तमीरात बि यादगार आहे ऐं उहा हुई क़ाइम उन भान सिंह जी भान सिंह जेको भान सिंह आबाद उन नाले सॼे थी सो उहा बाक़ाइदे जेको अॼु बि मौजूदु आहे हिते सोशल वेलफेयर ऑफिस हूंदी वक़्तु वक़्तु मुख़्तलिफ़ ऑफिसरनि जी हुनखे राइश ॾिनी वेंदी हुई पर हाणे उहो अंसारी हाउस आहे उन खां अलवी हाउस आहे अंसारी न अलवी हाउस आहे ऐं हिन अञा ख़बर न आहे को किराएदार ॿियो थी सघे थो ऐं ख़बर अहिड़ियूं काफ़ी इमारतूं जेके आहिनि कंहिंखे गिफ्ट कयूं वयूं आहिनि के ईअं वेही रहिया आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जूं रिकॉर्ड में मौजूदु आहिनि ऐं बाक़ाइदे जेको रेवेन्यू डिपार्टमेंट में अवेक्यू प्रॉपर्टी जी दाख़िला आहे नॉन अवेक्यू जी बि आहे सेटलमेंट जी बि आहे ऐं इहो केॾी महिल थियो इहो सभिनी खे ख़बर आहे ऐं उन खां पोइ जेके पोइ बाक़ाइदे इंतिज़ामिया रेवेन्यू गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जे अथॉरिटीअ में आयूं जॻहियूं उहे वरी बाक़ाइदे भुॻड़नि जे मुठ ते जेके ॾिनियूं वयूं किरोड़नि जूं प्रॉपर्टियूं जेका हिते सिंध स्मॉल इंडस्ट्री हींअर तव्हां हुते अपोआ स्कूल ॾिसंदव इहा तमामु मामूली पैसनि ते वॾो इदारो हूंदो आहे पंहिंजो हिते ट्रेनिंग स्कूल हूंदो इहे सभु हूंदो उहो बि जेको आहे सो अहिड़े क़िस्म जो लीज़ कयूं वयूं मुख़्तलिफ़ दौरनि में माण्हुनि पंहिंजे सोर्स ते आबाजी खाते जे अहिड़ियुनि इमारतुनि मां हिकु इंतिहाई ख़ूबसूरत इमारत हीअ बि आहे जंहिंमें हिन वक़्तु रीजनल इलेक्शन कमिश्नर जी ऑफिस क़ाइमु आहे अंग्रेज़ दौर में जुड़ियल इमारतुनि मां हीअ इमारत सभ खां वधीक ख़ूबसूरत ऐं निराली आहे पर अहिड़ो को बि मस्तनद रिकॉर्ड नथो मिले जंहिंमां साबित थी सघे त हीउ रेस्ट हाउस हो या कंहिं अमलदार जी रिहाइशगाह या वरी का ऑफिस हुई हिन इमारत जे मोड़ में ॿिनि पासनि खां ख़ूबसूरत चबूतरा जुड़ियल आहिनि जिन ताईं पहुचण लाइ काठ जी ॾाकण आहे जेका हिन वक़्तु ऊंदाईअ में ॿुॾल रहे थी जॾहिं त इमारत में इंतिहाई ख़ूबसूरत दरियूं जुड़ियल आहिनि जिन ते काठ जा इंतिहाई ख़ूबसूरत ताक लॻल आहिनि हिन ॿ माड़े इमारत जे मथे हिसे ताईं पहुचण लाइ मुख्य गेट जे पासनि खां ॿ ॾाकणियूं वञनि थियूं पर मरमत न थियण सबबि हिन वक़्तु उन्हनि ते कंडा विछाए खेनि बंदि कयो वियो आहे जॾहिं त हिन इमारत जे ओभर ऐं ओलह वारनि पासनि खां लोह जूं इंतिहाई ख़ूबसूरत ॿ गोल चाड़ियूं ठहियल आहिनि जॾहिं त इमारत जे पुठिएं हिसे में जिते हिन वक़्तु रुॻो गंदगाह ऐं बूढ़ा बीठल आहिनि उन पासे खां बि हिकु ख़ूबसूरत अंदाज़ में ॾाकणु जोड़ियल आहे जंहिंजी हालति इंतिहाई ख़राबु आहे हिन वक़्तु हिन इमारत ते को नालो हुअण बजाए उनखे भूत बंगले जे नाले सां सॾियो वञे थो फ़न तइमीर जे हिन शाहकार खे इंतिहाई उजड़ियल हालति में ॾिसी अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जॾहिं खां हीअ इमारत जुड़ियल आहे उन खां पोइ उन जी शायदि ई कॾहिं मरमत कराई वई हुजे भूत बंगलो कोन्हे इहो मिस्टर बोट इंजीनियर हूंदो हो जंहिं 1900 में जमड़ाऊ जी खोटाई कई इंजीनियर हो उन जी इहा रहाइशगाह हुई मिस्टर जैन डाओ बोट त हू चवंदा बोट साहब जी जॻह पोइ बोट मां लफ़्ज़ थी भूत थी वियो जो इहो मिस्टर बोट हूंदो हो ऐं जेको हींअर इहो तव्हांजो पार्क आहे जेमखाना क्लब पंहिंजो सजे थो इहो यूरोपियन क्लब हूंदो हो इहो हिते निकिरी हिते अची कचहरी कंदा ऑफिसर ॿिया सभु वेही हीअ 1900 जी ॻाल्हि आहे पोइ 1907 ताईं भई इहो जेको आहे सो यूरोपियन क्लब हो उन खां पोइ वरी नाला चेंज थींदा विया ऐं इहो असल में बोट मिस्टर बोट जी रहाइशगाह हुई इंजीनियर जी ऐं जीअं जमड़ाऊ जी खोटाई कई हुई ऐं उहो हिते एरीगेशन कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहा शायदि जेको आहे को अंग्रेज़नि जो या उन्हनि जो जेके एरीगेशन जा अमलदार हुआ उन्हनि जेको रेस्ट हाउस न हिन अंग्रेज़ जे वञण खां पोइ हाणे जीअं तव्हां दौलत गाड़ी ते वेंदव त हिन पासे जिते मिस्टर ताराणी साहिबु खसकरी साहिब जी जेका आहे ज़मीन हुई उते अञा ताईं उहो रेस्ट हाउस नंढो हिकिड़ो फिटल ठहियलु आहे ऐं जिते बि वाकिरो हूंदो जमड़ाऊ जो हो या खोटाई कयूं त हुन नंढा नंढा पंहिंजा रेस्ट हाउस ठाहिया हुआ त अहिड़े तरीक़े सां जेको ऑफिसर वॾो ईंदो हो का मीटिंग कंदा हुआ त जीअं त हीअ पार्क जी सहूलियत बि हूंदी यूरोपियन क्लब पोइ इन करे हुननि इहो हिते रेस्ट हाउस ठाहियो हो गेस्ट हुनजे रहाइश घर वग़ैरह कोन हो काहू बाज़ार जीअं ख़तमु थींदे हींअर पोइ वॾो बंगलो आहे ऐं इहो सेठ ख़ूबचंद वारा जा माइट हिते रहंदा हुआ इंडिया विया जा ऐं हींअर पोइ किरोड़नि जी प्रॉपर्टी आहे ऐं इन ते बाक़ाइदे उन वक़्त जे डिप्टी कमिश्नर ऑर्डर कयो हिते सामी जोगी अची रहिया हुआ पोइ अलाए कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे तड़ियो वियो त हुननि उन अंग्रेज़ खे चयो त साईं अव्हां असांखे भरू तव्हां कढो था तारीख़ में लिखियलु आहे पर असीं हिननि जुए में हिननि पटनि ते पिया घुमंदासीं ऐं अमी न हूंदो उहे जोगी न पारातो ॾिनो अंग्रेज़ न रहिया पर उहे जोगी सामी अॼु मौजूदु आहिनि पर इहा बिल्डिंग खे ॿिए जे कब्ज़े में आहे ऐं अवामी माण्हूअ जे ऐं उहा किरोड़नि जी प्रॉपर्टी आहे ऐं उहा उन्हनि जी आहे ऐं इहा सिंध हुकूमत जी आहे मीरपुर ख़ासि जूं हीअ इमारतूं जिते पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप रखनि थियूं उते ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे हिननि खे
पंहिंजे असुल के रूप में बहाल करण सां गॾोगॾु उन जी मस्तनद तारीख़ सहेड़ी वञे त जीअं उन्हनि बाबति का बहितर मालूमात मिली सघे। कैमरामैन राजा सिंधीअ सां गॾु शाहिद ख़ासकेली, KTN न्यूज़ मीरपुर पास।